गंबट ताल का रिपोर्टर जाहिद हुसैन जामड़ो। गंबट गोठ जाड़ा खो वासी पोरियत जी गंबट वारे घर मां ॾींहं ॾिठे जो फुर। मुज़ाहिमत ते औरतुनि ते तशद्दुद, एनसी दाख़िल। पुलिस कख भञी बीणो न कयो, मुतासिर जो एहतजाज। ख़बर मूजिब गोठ जाड़ा खो वासी पोरियत तस्लीम कल्होड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो आहे त गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजे गंबट वारे घर में बिरादरी जे माण्हू सदोरो कल्होड़ो हथियारबंदनि सां गॾिजी ॾींहं ॾिठे जो मुंहिंजे घर में घिड़ी 1,10,000 रोक रक़म ऐं ॿियो सामान फुड़ कयो। मुज़ाहिमत ते औरतुनि ते तशद्दुद पिणु कयो, जंहिंजी दाह गंबट थाणे ते ॾिनी आहे, पर पुलिस को बि तहरुक नाहे वरितो। हुननि एसएसपी ख़ैरपुर, डीआईजी सखर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त जल्द नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे फुड़ थियल रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराए इंसाफ़ ॾियारियो वञे।